आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। ऐं अॼोके हिन वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं हिकु अहिड़े सिंधी गाने जी जंहिं अचण साण ई सोशल मीडिया ते धूम मचाए छॾी ऐं दोस्तों तमामु घणी तनक़ीद जो निशानो बि बणिजी वियो। छो त दोस्तों हुन में तमामु घणा ग़लति पुज़ ऐं तमामु घणी ग़लति मॉडलिंग कई वई आहे जीअं बॉलीवुड जी फिल्मुनि में कई वेंदी आहे। तो दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन गाने जा जेके ॿोल आहिनि त तो सिवा पल न सरे ऐं हिन गाने जो जेको सिंगर आहे उहो आहे तुफैल संजरानी, जंहिंजो हिकु गानो सुहिणा लॻंदा आहे अली वाला तमामु घणो हिट थी वियो हो। हिन में जेके ॿ मॉडल्स आहिनि, जेको छोकिरो आहे उन जो नालो आहे ज़फर जिस्कानी ऐं जेका छोकिरी आहे जंहिंजो नालो आहे अनम शाह। ऐं दोस्तों असल में ई मूंखे त इन ॻाल्हि ते बि शक आहे त हीअ शाह आहे या ख़ाली नाले जे साम्हूं शाह लिखी छॾियो अथसि। ऐं दोस्तों हिननि तमामु घणी ग़लति मॉडलिंग कई आहे जंहिं ते हिननि खे सोशल मीडिया ते तमामु ग़लति गारियूं बि माण्हुनि ॾिनियूं आहिनि। हिननि एतिरा त ग़लति पुज़ कया आहिनि जो तव्हां जॾहिं हिननि जो ही गानो ॾिसंदव त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हिननि केॾा ग़लति पुज़ कया आहिनि। ऐं दोस्तों हिन जो जेको DOP आहे, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, उन जो नालो आहे दोस्तों सलमान रिंद। ऐं दोस्तों म्यूज़िक जंहिं कयो आहे उहो आहे साद अलवी। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों त जंहिं पोस्ट कयो आहे उन जो नालो आहे हैदर छजरो ऐं डायरेक्टर जेको आहे उहो आहे ज़फर जिस्कानी। हिन गाने में तमामु घणो जेको किरदारु आहे, तमामु घणो जेको हिन गाने खे ठाहिण में हथु आहे उहो आहे ज़फर जिस्कानी जो, ऐं उहा ॻाल्हि ही पाण तस्लीम करे चुको आहे। ऐं दोस्तों जॾहिं सोशल मीडिया ते तमामु घणियूं हिन जूं ॻाल्हियूं हलणु लॻियूं त हिन सोशल मीडिया ते माफ़ी बि वरिती माण्हुनि खां ऐं हिन वाइदो कयो आहे त अॼु खां ॿीहर अहिड़ो मां को बि गानो न ठाहींदुसि ऐं मूंखे सिर्फ़ु माफ़ी ॾिनी वञे। त दोस्तों जॾहिं को माफ़ी घुरे त असांखे हुनखे माफ़ु करणु घुरिजे, त सभु हुनखे माफ़ु करे छॾियो। ऐं दोस्तों जेकॾहिं तव्हां बि उहो सॉन्ग ॾिसणु चाहियो था त हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में तव्हांखे लिंक मिली वेंदी, तव्हां हुतां क्लिक करे उहो वीडियो ॾिसी सघो था। ऐं हुन सां गॾोगॾु ॿी लिंक ते क्लिक करे ऐं जेकी हुन क़ौम खां माफ़ी घुरी आहे तव्हां उहो वीडियो बि ॾिसी सघो था। उम्मीद आहे दोस्तों त अॼु जो ही वीडियो तव्हांखे तमामु घणो वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते बि क्लिक कंदा त जीअं असां जॾहिं बि का मालूमाती वीडियो अपलोड कयूं त उहा सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां फ़ाइदो वठी सघो।